दोस्तों हाज़िर आहियूं हिकु नए वीडियो सां गॾु। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे सम्झाईंदुमि त असीं पंहिंजे वीडियो में जेके टैग्स लॻाईंदा आहियूं रैंकिंग टैग्स उहे असीं कीअं लॻाए था सघूं। ठीकु आहे दोस्तों, त हिन वीडियो खे सुठे नमूने सां ॾिसिजो जीअं तव्हांखे सही नमूने सां सम्झ में अची वञे। त हिते असीं जेको आहे सो पंहिंजे फस्ट ऑफ ऑल त मां हिते तव्हांखे चेक कराईंदुमि ही त ट्यूब बडी एप्लीकेशन खे खोले करे मां तव्हांखे ॾेखारींदुमि त मुंहिंजूं जेके वीडियो में लॻल टैग्स आहिनि उहे हिते कीअं रैंक पियूं थियूं कनि। ठीकु आहे, त हिते मां पंहिंजे ट्यूब बडी एप्लीकेशन खे कयां थो हिते ओपन, ऐं तव्हां जेकॾहिं हीअ इंस्टॉल करणु चाहियो था त हीअ तव्हांखे सिंपली जेको आहे सो प्ले स्टोर में वञी करे हिते सर्च कंदव ट्यूब बडी त तव्हांखे हीअ एप्लीकेशन मिली वेंदी। हिन ते तव्हांखे सही नमूने सां सम्झ लॻी वेंदी आहे त तव्हांजा केतिरा व्यूज़ इंक्रीज़ थिया आहिनि या तव्हांजो जेके टैग्स आहिनि उहे कीअं तव्हांजो हिन में रैंकिंग आहिनि या न आहिनि, त उहा तव्हांखे हिन एप्लीकेशन में सही नमूने सां ख़बर पइजी वेंदी आहे। हिते मां पंहिंजे चैनल खे ओपन करियां थो। ठीकु आहे, हिते ओपन करण खां बाद में पंहिंजे वीडियोज़ खे जेको आहे मां चेक कंदुमि ऐं तव्हांखे हिते में ॾेखारींदुमि त मुंहिंजा जेके वीडियोज़ आहिनि उन में कहिड़ियूं कहिड़ियूं जेके टैग्स आहिनि उहे हिन में रैंक कनि थियूं पियूं ऐं काई नंबर ते कनि थियूं पियूं। ठीकु आहे दोस्तों, त हिते असांजो हीउ जेको चैनल आहे ओपन थियण वारो आहे ऐं उनखां पोइ हिते मां तव्हांखे हिकिड़ो वीडियो ओपन करे ॾेखारींदुमि त केरु असांजी जेको आहे सो हिन में टैग्स जेके आहिनि उहे हिन में रैंक कनि थियूं या नथियूं कनि। ओके, त हिते अचूं था पंहिंजे हिन कंहिं बि हिकिड़े वीडियो खे सिलेक्ट करे ऐं मां तव्हांखे हुन में हिते चेक करायां थो। ओके, त हीअ वीडियो हिन में सिलेक्ट करियूंसि था त हिन जे हाणे वेंदासीं टैग्स में वेंदासीं त हिते असांखे हिते शो थींदियूं त हे असांजो कहिड़ी कहिड़ी जेका टैग आहे हिते हिन में रैंक करे थी पई ऐं काएं नंबर ते रैंक करे थी पई। ठीकु आहे, त हिन में तव्हां ॾिसी था सघो त मुख़्तलिफ़ नंबरनि में ऐं काफ़ी सारियूं जेके टैग्स आहिनि उहे हिन में रैंक कनि थियूं पियूं। जीअं ॿिए नंबर ते आहे ग्राम फ्री वारी। ठीकु आहे, त हे 19 नंबर ते रेफरल पेंडिंग बैलेंस वारी या 19 नंबर ते 7 नंबर ते अवेलेबल बैलेंस ग्राम फ्री। ठीकु आहे, हाउ टू पेंडिंग बैलेंस इहा बि असांजी 5 नंबर ते हिन में रैंक करे थी पई। ऐं उनखां पोइ पेंडिंग बैलेंस ग्राम फ्री जेकॾहिं इहो बि तव्हां सर्च कंदव त हीउ मुंहिंजो जेको वीडियो आहे ॿिए नंबर ते हुन में सर्च में ईंदो। ठीकु आहे, त हिन में इहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ हिन में अची था वञनि ऐं उनखां बाद में मां तव्हांखे कोई ॿियो वीडियो बि हिन में ई ओपन करे ॾेखारियां थो त उहो बि तव्हांखे हिन में काफ़ी सारियूं टैग्स मिलंदियूं जेके हिन में रैंक कंदियूं वञूं। ओके, त हिते हिकु हाणे ॿिए वीडियो खे जेको आहे सो हिन में कयूंसि था ओपन, त हिन जे टैग्स में वञूं था। टैग्स में वञी करे हिन में जेको आहे सो 2-3 सेकंड लाइ हिते असांखे वेट करिणो पवंदो जीअं पंहिंजो प्रोसेस पूरो करे ऐं उनखां पोइ असां वटि हिन में अची वेंदो त इहे काएं नंबर ते जेको आहे सो हिन जूं टैग्स जेके आहिनि रैंक कनि थी पियूं। ठीकु आहे, त हिन में तव्हां ॾिसी था सघो त आइडियल एम्पायर पेमेंट प्रूफ इहो 11 नंबर ते ऐं आइडियल एम्पायर अर्निंग वेबसाइट इहा बि असांजी 3 नंबर ते हिन में जेके ॿ टैग्स आहिनि इहे हिन में रैंक कनि थियूं पियूं। ठीकु आहे दोस्तों, त उन खां पोइ अञा बि जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में तव्हां उनजी जेको आहे ॾिसणु चाहियो था रैंकिंग, त अञा ई मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि हिकु वीडियो हिन में ओपन करे ॾेखारियां थो ऐं उन में बि तव्हां हिन में टैग्स में वञूं था। टैग्स में वञी करे तव्हां हाणे हिन में ॾिसंदव असांखे शो थींदो त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं टैग्स जेके आहिनि उहे हिन में रैंक कनि थियूं पियूं। ठीकु आहे, त हीअ 2-3 सेकंड लाइ हीअ पंहिंजो प्रोसेस वठंदो, उहो कंप्लीट थी वञे त हाणे हिते तव्हां ॾिसी था सघो त स्नैक वीडियो विदड्रा वकार जेकॾहिं इन टाइटल सां असीं सर्च कंदासीं त फस्ट नंबर ते मुंहिंजी हीअ वीडियो ईंदी ऐं उनखां पोइ हिकु हैशटैग वारी जेका असांजी हिन में टैग लॻल आहे त उहा बि जेकॾहिं लॻाईंदासीं त असांजी हिन में जेका वीडियो आहे उहा 3 नंबर ते ईंदी। ठीकु आहे दोस्तों, त हिन में उहा कहिड़ी ट्रिक आहे, उहा कहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजे थ्रू असीं हिन में टैग्स पंहिंजूं हिते हिन मां ॻोल्हे करे हिन में लॻाईंदा आहियूं वीडियोज़ में, त उहो बि हाणे मां तव्हांखे हिन में ॿुधाईंदुमि। त दोस्तों हिन जे लाइ असांखे कंहिं बि एप्लीकेशन जी या कंहिं ॿी अहिड़ी थर्ड पार्टी जी असांखे का ज़रूरत न पवंदी। असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे यूट्यूब एप्लीकेशन जेका आहे ख़ुदि यूट्यूब उन में वञी करे उते असीं जेकॾहिं काई बि सर्च कंदा आहियूं त उन में जेका हेठि हिन में जेके सजेशन में जेके अची वेंदा आहिनि टाइटल त उहे असीं खणी करे ऐं उनखां पोइ उहे असांजे पंहिंजे हिन में टैग्स में लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त फॉर एग्ज़ाम्पल मां हिन में हिते सर्च कयां थो सर्च बार में अची करे। ठीकु आहे, त हिन में अर्निंग वेबसाइट या कुझु बि हिन में तव्हां हिन में लिखी करे ऐं सर्च कंदव त हिन में जेके सजेशन अची वेंदी हाउ टू अर्न मनी इहो हिन में सर्च था कयूं। ठीकु आहे, त हिन में मां लिखांसि थो हाउ टू अर्न ठीकु आहे, त हिन में जेके सजेशन में जेके अची था वञनि हेठि जेके तव्हां हिन में ॾिसो था मुख़्तलिफ़ टाइटल्स अची था वञनि त उहे यूट्यूब पारां ई ॾिनल हूंदा आहिनि ऐं उहे अक्सर करे इन टाइटल इहे जेके हेठि आहिनि उहे हिन में रैंकिंग हूंदा आहिनि। ठीकु आहे, त इहे तव्हां हिन खे सिलेक्ट करे उनखां पोइ पंहिंजी वीडियो जे टैग्स में लॻाईंदव त उहे बिल्कुलु हिन में रैंक कंदा। ठीकु आहे दोस्तों, त इहो तव्हां हिकु दफ़ो लाज़मी हिन खे यूज़ कजो ऐं हिन टाइटल खे अञा ई वधायूंसि था त उन में तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ जेको आहे सो हिन में वरी जेके असांजो सजेशन वारा जेके वर्ड आहिनि उहे चेंज थी वेंदा। ठीकु आहे, त हिन में
इनखे जीअं वधायोसीं हाउ टू अर्न मनी विथ सिर्फ़ु विथ, त हिते जेको आहे सो हिन में अची वेंदा मुख़्तलिफ़ विथ इंस्टाग्राम, विथ यूट्यूब, विथ ऐप। त अहिड़े हिसाब सां इहे तव्हां खणी करे ऐं पंहिंजे जेको यूट्यूब जो जेको वीडियो आहे उन जे टैग्स में लॻायो ऐं तव्हां डिस्क्रिप्शन में बि इहे लॻाए था सघो। ठीकु आहे दोस्तो, त इहो आहे असांजो अॼु जो वीडियो। ओके दोस्तो, त आईंदा बि जेकॾहिं तव्हांखे अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियोस जेकॾहिं खपनि था, जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था, त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिकु दफ़ो असांजे हिन चैनल ते लाज़मी जेको आहे सो विज़िट करियो। ठीकु आहे, त तव्हांखे हिन में काफ़ी सारो जेको आहे मवाद मिली वेंदो। त हिन चैनल खे सब्सक्राइब करियो, सब्सक्राइब करे ऐं उन खां पोइ घंटी वारे बटन खे जेको नोटिफिकेशन वारो बटन हूंदो आहे उनखे ऑन करे छॾियो, त जीअं आईंदा जेके बि असांजा न्यू वीडियोज़ आहिनि उहे तव्हांखे इन्हनि जी नोटिफिकेशन मिलंदी रहे। ठीकु आहे दोस्तो, त मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।